भी खपे ऐं जिगर भी खपे। अहिड़े वॾे दरवेश ऐं हिकिड़े वॾे जुरत वारे जलाली बुज़ुर्ग ऐं आलिम जी ज़रूरत हुई हुन दौर में जेको दीन खे ज़िंदा करे। अलाह पाक खे मंज़ूर हुयो त इहो कमु जेको आहे हज़रत इमाम मुजद्दिद अल-सानी रहमतुल्लाह अलैहि ताला खां वठिणो हुयो। पाण हुननि जी पैदाइश थी हुन दौर में ॿिया बि हुया, शेख अब्दुल्ला मुहद्दिस देलवी बि हुयो जंहिं बाद में हदीस जो कमु कयो, पर उन दौर में उहो ख़ामोश पियो। ऐं इमाम रब्बानी मुकमिल उन बादशाह जी मुखालिफ़त कई। हाणे बादशाह जे साम्हूं ॻाल्हाइणु कंहिंजे वस जी ॻाल्हि कोन्हे, पर पाण उनजे ॾिनल हर दीन इलाही जेको हुन इंट्रोड्यूस कयो, जेको हुन ॿुधायो रही दीन इलाही आहे। हाणे सभई मुस्लमान हिंदू हिन ते हलो, इस्लाम जो को वजूद कोन्हे, इस्लाम कोई थी वियो, पुराणो थी वियो। पाण हुन सॼे मनसूबे जी मुखालिफ़त कई ऐं हिंदुस्तान जे चुपे में आलिम ऐं ॿारनि में मदरसनि में ईअं दीन जी असलियत जेका वरी पैदा कई ऐं आलिम पैदा कई। एसी ताईं जो इहे जर्नेल बि पाण साईं चवंदा त हाणे हिन खां जंग कयूं, छो त हाणे बग़ावत जो वक़्तु आहे, इहा मुकमिल दीन जे ख़िलाफ़ थी। पर पाण चवनि त हाणे मुस्लमान पहिरीं खां ई हिंदुस्तान में कमज़ोर आहिनि। अगरि असां हिननि खे कमज़ोर कंदासीं त पोइ अञा दीन जो वधीक नुक़सानु थींदो। पोइ पाण किताब जो, इल्म जो ऐं पंहिंजी विलायत जो, पंहिंजे जज़्बे जो, पंहिंजे जलालत जो जेको आहे सो इस्तेमालु कयो ऐं हीअ किताब लिखियो। हिंदुस्तान जे हिकु हिकु बुज़ुर्ग जे हिकु हिकु गवर्नर ॾे ख़त लिखी मोकिलिया त तव्हां जेको आहे सो दीन जी हिमायत कयो, दीन जे लाइ ऐं पोइ पाण हुनजे ख़िलाफ़ थी बीठा त बादशाह उन्हनि खे क़ैद करायो, गवालिया जे क़िले में उन्हनि खे क़ैद करायो हज़रत इमाम मुजद्दिद अल-सानी खे। हाणे क़िले में जेके क़ैदी हुआ पाण उन्हनि खे ॾिसी करे उहे अॻ में ई मुस्लमान थींदा, हिंदू हुआ त उनखे ॾिसण सां ई मुस्लमान थींदा ऐं पाण ईअं सभिनी जी जेको आहे सो तालीमात कनि। आख़िरकार ईअं जो अलाह जे करम सां ऐं मुजद्दिद जी महिनत सां दीन साॻियो ई हिंदुस्तान में मिलंदो। कुझु वक़्त खां पोइ जॾहिं हुनजो पुटु पैदा थियो जहांगीर, पाण हुनखे घुराइनि, हुनखे सम्झाइनि। जहांगीर अलामा इक़बाल वॾो हिकिड़ो शेर लिखियो आहे, जॾहिं जहांगीर हुनखे घुरायो त बादशाह जी अदालत में वञण जे लाइ या दरबार में वञण जे लाइ कंधु झुकाइणो पवंदो आहे। इहा रवाज आहे, इहो उसूल आहे त जॾहिं मां बादशाह जे दरबार में अचो त कंधु झुकाइण सां। मुजद्दिद अल-सानी चयो त मुंहिंजो कंधु सिर्फ़ु अलाह जे साम्हूं, बादशाह जे साम्हूं कंधु कीअं झुकाइणो? बेशक तूं बि बादशाह आहीं, पर तोखां वॾो बादशाह त अलाह आहे। जहांगीर खे इहा ॻाल्हि ॾाढी बुरी लॻी त पाण छा कनि बि चवनि त हिनखे वठी हिनखे ज़ोरी कंधु झुकायो, पर जंहिंखे अलाह रखे हुनखे जहांगीर छा कयो, तुंहिंजो कंधु न झुकियो। पोइ पाण हुननि हिकिड़ो नंढो दरवाज़ो ठारायो, चए हिनखे भला हिन नंढे दरवाज़े खां गुज़राइण जो कंधु हेठि करे गुज़रंदो, पोइ भला कंधु झुके त मुंहिंजी वरी ताज़ीम थी। अॻियां मुजद्दिद हुयो साईं, पाण अहिड़े तरीक़े सां दर मां निकिता जो कंधु पाण जो झुके ई कोन। पहिरीं पाण पहिरियों क़दम रखी करे ऐं कंधु मथे करे वरी अॻियां निकिरी आया। त हुननि चयो जॾहिं मुंहिंजो कंधु अलाह जे साम्हूं झुकियो आहे त तुंहिंजे साम्हूं छा झुकियो? अलामा इक़बाल हिन ते वॾो शेर लिखियो आहे, बल्कि अलामा इक़बाल वञी करे उनजी दरबार ते इमाम मुजद्दिद अल-सानी जी दरबार ते वञी करे गाह ॾिनी आहे हींअर अलाह करे मुजद्दिद ख़ुदा के मुस्लमान अहिड़ो अलामा इक़बाल जी हुननि सां थी वई। हुन खां अलावा पंहिंजूं वॾियूं जेको आहे सो करामत लॻी। जॾहिं पाण न सिर्फ़ु नक्शबंदी सिलसिले जा पोइ सरवाण थिया, बल्कि पाण पहिरीं कादरी सिलसिले जा बुज़ुर्ग हुआ, इन खां पोइ चिश्तीन खां फैज़ वरितनि। पाण जॾहिं हज जो इरादो करे दिल्ली खां ॿेड़े में चढ़नि पिया, उते संदन मुलाक़ात थी ख़्वाजा बाक़ी बिल्ला जेको उन वक़्तु नक्शबंदी सिलसिले जो वॾो बुज़ुर्ग हो। हिंदुस्तान में या सिंध में नक्शबंदी हुआ ई कोन, हिते सॼो सिलसिलो हुजूर गौसलाल दस्तगी भाषा ते जंहिंखे कादरी सिलसिलो चइबो आहे, उहो सभु हिते तव्हां ॾिसंदो लाड़काने खां हेॾा कराची ताईं जेके ॾिसंदो सभु तव्हांखे बुज़ुर्ग कादरी मिलंदा। घणा ई कादरनि जी आहे, जीलानी बुज़ुर्ग ताईं तमामु घणा मिलंदा, छो त उहो ओसी ताईं फैज़ हुजूर गौसलाल दस्तगी भाषा ते जो फैज़ चुको हुयो। पोइ पाण नक्शबंदीअ खे वधीक उरूज ॾिनो ऐं पाण वॾा सूफ़ी हुआ। हुननि वॾियूं
अकबर बादशाह सूफ़ियत जो जेको आहे सो बहानो करे उनजो सहारो वठी करे दीन खे हिंदुनि सां मिलाए उनजो शरीयत जे ख़िलाफ़ ॻाल्हियूं कनि। छो त पाण वॾा सूफ़ी आहे ऐं इहो कमु सिर्फ़ु सूफ़ी ई थो करे सघे। जेके पाण जी ख़बर हुजे, जेके सूफ़ीअ जी ख़बर हुजे, उहो इन्हनि ॻाल्हियुनि खे जेके इस्लाम खां ख़ारिज आहिनि रद्द करे सघंदो। जेके ख़बर ई न हूंदी त उहो किथां रद्द कयूं? पोइ पाण उन्हनि खां सभिनी ॻाल्हियुनि खे रद्द कयनि ऐं पोइ नक्शबंदीअ जो सबक़ु हलाइनि। सबक़ु वरी अहिड़ो हलाइनि जो हींअर हिंदुस्तान में घणेई नक्शबंदी थी आहे। ऐं हिते वरी अलाह जे करम सां हिन दौर में जेकॾहिं सिंध में कंहिंजा ख़लीफ़ा जेके अलाह सां हिननि खे वॾी ॼमार ॾे, कंहिंजा ख़लीफ़ा जेके नक्शबंदी सिलसिले में आहिनि त उहे पीर मिठा साईं रहमतुल्लाह। हिते वरी उन्हनि जो फैज़ तमामु घणो अलाह जे करम सां हुजे। पीर मिठा साईं कंहिंखे फैज़ ॾिननि? पीर मिठा साईं जो फैज़ असांजे मुर्शिद करीम पीर मिठा साईं जो फैज़ जेको आहे सो कंडियारे वारे साईं सजन साईं जे वालिद साहिब हो। पीर मिठा साईं जो फैज़ जेको आहे साईं दिलबर साईं वटा। पीर मिठा साईं जो फैज़ हिते कोन्हे, हिंदुस्तान में उन्हनि जो फैज़ आहे। त पीर मिठा साईं अॻ में दौर में बुज़ुर्ग वेहंदा कोन हुआ, घर घर वञी करे जंगलनि में जिते ॾिसंदा हुआ उन्हनि खे फैज़ सां नवाज़ींदा हुआ। अॻ में वॾियूं महिनतूं जिदतूं थी न सिर्फ़ु इल्मु हासिलु कंदा हुआ पर रियाज़तूं करे इहे वॾा दर्जा हूंदा। हितां जा बुज़ुर्ग साईं अब्दुल वहीद जान सरदियारनि जा वॾा जेके हुआ हितां जा वञी करे दिल्ली पंधु वेंदा हुआ। सिंध मां दिल्ली पंधु वेंदा हुआ इल्मु हासिलु करण जे लाइ। एॾा वॾा सिंध जा कामिल वली थी गुज़रिया आहिनि। असांखे अलाह जो शुक्र आहे, असांखे फ़ख़्रु आहे। ऐं हिन वक़्तु अफ़सोस जी ॻाल्हि आहे त सिंध जी मुहबत जो नालो खणी करे इस्लाम जे ख़िलाफ़ु जेके यलगारियूं हलनि